अगड़ो MNA सरदार मीर खालिद अहमद खान लुड जो फर्जंद म्यूनसिपल कमेटी तालके चेयरमैन मीरपुर माथेलो मीर शहबाज अली खान लुड केतरनी ॾींहनि खां वठी मीरपुर माथेलो जे शहर ऐं मुख़्तलिफ़ ॻोठनि में उज़र ख़्वायूं जो सिलसिलो जारी आहे। उन सिलसिले में म्यूनसिपल कमेटी तालके चेयरमैन मीरपुर माथेलो मीर शहबाज अली खान लुड ॻोठ समार मलिक में सफदर अली मलिक जी सस जी वफ़ात ते ताज़ियत कई। बाबर अली मलिक जे चाचे जी वफ़ात ते ताज़ियत कई। ॻोठ गुलबेग गडाणी में गुलबेग गडाणी जी घरवारी जी वफ़ात ते ताज़ियत कई। मीरपुर माथेलो में सहाफ़ी अलाह वसायो वसीर जे चाचे जी वफ़ात ते ताज़ियत कई ऐं ॿियनि केतिरनि मुख़्तलिफ़ ॻोठनि में ताज़ियतूं कयूं। म्यूनसिपल कमेटी तालके चेयरमैन मीरपुर मीर शहबाज अली खान लुंड सां गॾु गुलशेर अहमद खान बुज़दार, यूसी चेयरमैन सालिक हुसैन लाशारी, समंदर खान भयो, साजिद हुसैन तावरी, लियाकत अली खान भयो, वकार अहमद भयो, मोर खान भयो, निसार अहमद कलोड़ो, वडेरो ग़ुलाम सरवर सियाल, वडेरो ग़ुलाम सरवर चना ऐं ॿिया केतिराई मोज़िज़ माण्हू साणस गॾु हुआ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची